रवां खे आगाह कई पिया। अहम फ़ैसिलो इलेक्शन कमीशन पारां ॿुधायो वियो आहे, जंहिंमें PTI चेयरमैन खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इमरान ख़ान खे तोशाखाना रेफरेंस में नाअहल करार ॾिनो वियो आहे। इमरान ख़ान इलेक्शन कमीशन में कूड़ो हलफ़ी बयान जमा करायो, जंहिं ते इलेक्शन कमीशन पारां इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे नाअहल करार ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इमरान ख़ान तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे नाअहल करार ॾींदे इहो चयो आहे त इमरान ख़ान इलेक्शन कमीशन में कूड़ो हलफ़ी बयान जमा करायो, जंहिं ते इमरान ख़ान सादिक़ अमीन न रहियो आहे ऐं 5 सालनि जे लाइ उनखे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे तोशाखाना रेफरेंस में नाअहल करार ॾेई छॾियो आहे। अहम फ़ैसिलो आयो आहे इलेक्शन कमीशन तरफ़ां, जंहिंमें PTI चेयरमैन खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान खे तोशाखाना रेफरेंस में नाअहल करार ॾिनो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इमरान ख़ान तोशाखाना रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। अहम फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे, जंहिंमें PTI चेयरमैन इमरान ख़ान खे 5 सालनि लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन पारां इहो ॼाणायो वियो त इमरान ख़ान इलेक्शन कमीशन में कूड़ो हलफ़ी बयान जमा करायो, जंहिं ते इमरान ख़ान हाणे सादिक़ अमीन न रहियो आहे, जंहिंखे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे 5 सालनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे तोशाखाना रेफरेंस में नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जो हुकुम बि ॾिनो आहे। इमरान ख़ान इलेक्शन कमीशन में कूड़ो हलफ़ी बयान जमा करायो। इमरान ख़ान हाणे क़ौमी असेंबली जो मेंबर नाहे रहियो। इलेक्शन कमीशन पारां फ़ैसिले में इहो चयो वियो आहे इमरान ख़ान करप्ट प्रैक्टिस में मुलविस निकितो आहे। इलेक्शन कमीशन पारां इहो चयो वियो आहे त इमरान ख़ान इलेक्शन कमीशन खे ग़लति मालूमात फ़राहम कई। इमरान ख़ान तोशाखाना में मिलंदड़ तोहफ़नि खे लिकायो। इलेक्शन कमीशन जी 4 रुकनी बेंच गॾियल इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। सिनासी रवां खे आगाह कई पिया। इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इंतिहाई अहम फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी सुहेल सांगी असां सां लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम सुहेल सांगी साहब। सुहेल साहब, इलेक्शन कमीशन पारां इंतिहाई अहम फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। कीअं ॾिसो पिया इन फ़ैसिले खे, तव्हां छा चवंदो आहे इन हवाले सां? हिन खां अॻु में नवाज़ शरीफ़ खे बि इलेक्शन कमीशन नाअहल करार ॾिनो हो, जॾहिं उनजे ख़िलाफ़ जेको जंहिंखे खणी चइजे त करप्ट प्रैक्टिस जो इल्ज़ाम आणी त पंहिंजे पुट खां जेका वरिती आहे उते नौकिरी ॾेखारी आहे सामान उते पघार छो कोन कई आहे ऐं इन करे जो जेको हलफ़नामो आहे उहो कूड़ो आहे। त उनजी रोशनी में इहो ई लॻो पए त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ बि इलेक्शन कमीशन जो इहो फ़ैसिलो ईंदो ऐं हाणे हिन खां पोइ थींदो ई त जन 7 सीटनि ते, माने हिकिड़ी सीट ते त इमरान ख़ान अॻे ई 2018 में चूंडी आयो, तॾहिं उहा सीट हुई ऐं 6 जेके हाणे छोटी चूंड थी आहे उन में खटियूं हुयूं। इहे सभु सीटूं जेके आहिनि थी वेंदियूं, ख़ाली थींदियूं, हुन ते ॿीहर इलेक्शन थींदी। पर इहो पंहिंजी जाइ ते आहे त मुमकिन आहे त सुप्रीम कोर्ट खे रुजू कनि ऐं सुप्रीम कोर्ट हिन खे रिलीफ ॾेई सघे थी, नथी ॾेई सघे, पर घणो इम्कान इहो आहे त सुप्रीम कोर्ट घणो करे रिलीफ कोन ॾींदी। ॿियो हिन जो इहो पासो थींदो त उन खां पोइ जेको आहे त इमरान ख़ान जो जेको हिन लॉन्ग मार्च जी ॻाल्हि कई अथई उहा हाणे अंटर थी वेंदी ऐं उहो लाज़मी तौर ते लॉन्ग मार्च कंदो। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी सुहेल सांगी आवाज़ न्यूज़ खे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन तव्हां खे आगाह कयूं पिया। इलेक्शन कमीशन अहम फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इमरान ख़ान खे 5 सालनि जे लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन